टियों ॾींहुं जेको गौंस बश के मुंहिंजे बारे में जेको इहो बयानु हक़ीक़त जो जेको वीडियो हिन प्रेस कॉन्फ्रेंस कई हुन में जेके हुन इल्ज़ाम मुंहिंजे मथां लॻायो इरफान बिरामाणी मंशात खपाईंदो आइस हुन जी हाल हक़ीक़त इहा आहे त मां को बि मंशात खोर न आहियां। मूं मंशात ॾिठी बि न आहे। जंहिं आइस जी इहे ॻाल्हि था कनि उहा आइस मूं ॿिन खे न करे ज़िंदगी में न आहे ॾिठी। असल हाल हक़ीक़त इहा आहे। असल घर जो मेन गेट गिटी में पियो लॻायां जे पंहिंजे प्लाट ते त हिननि एतिराज़ु कयो त बाबा ही गेट 5 फुट अंदरि हण त मां 5 फुट अंदरि न पियो हणां। पोइ हे लठियूं कुआरियूं खणी हिते बीह रहिया पर हिन फशरी खे हटाईंदे तो गेट मुंहिंजे प्लाट मां पंहिंजे प्लाट ते पियो आहियां। पोइ बि हिननि ज़ोरी मूंखे चयो त गेट अंदरि करे हण। वरी हिननि जी फशरी लॻी पई, लठियूं कुआरियूं खणी आया। पोइ बि हिननि जी फशरी खे हटाईंदे मूं गेट 5 फुट पंहिंजे ई प्लाट खां अंदरि करे आहियो। इन जे करे त फशरी न थिए। ऐं तंहिंखां पोइ हे 4 भाइर आहिनि, चारई भाइर आइसर आहिनि। पाकिस्तान रेलवे में हिन जो वॾो भाउ हज़ूर बश्क आहे जेको आइस जो मवाली आहे। आइस जी नशे जे करे हिन जे भाउ जी नौकिरी हली वई। ऐं हे मुंहिंजे हिते लॾे खणी अचण खां अॻु में सॼे ॻोठ खे ख़बर आहे त 2013 खां वठी नशो कंदो था अचनि। माना नशे जी पैदावार ई हिननि जे पाड़े में आहे। हिननि जे पाड़े में शराब हले, आइस हले, चर्स हले ऐं हिकिड़ो हिकिड़ो शख़्स हिननि जो नशई आहे। सॼे ॻोठ को तव्हां इन्वेस्टिगेशन कयो, जांच पड़ताल कयो त नशो कहिड़े पाड़े में आहे ऐं कंहिंजे कंहिंजे घर में आहे। तव्हांखे सॼी हुनजी मालूमात पइजी वेंदी। सो ही नशो करे शराब पी मुंहिंजे दर ते गार गंद कंदा हुया। पोइ मूं ॻोठ जे चङे मुड़ुस खे रईस मोहम्मद बश्क वॾेरे खे दान ॾिनी। बाबा हिन खे सम्झायो हे नशो करे ऐं अची माना गार गंद थो करे, मुनासिब न आहे। ऐं उन त न दाह मां ॾींदो रहियसि पर कंहिं मुंहिंजी दाह न वरनाई। पोइ आख़िर वञी हिकु दफ़ा फ़ैसिलो थियो रईस मोहम्मद बश्क वॾेरे वटि वई। पोइ क़ुर ते हथु रखी असां ॿिन्हिनि धुरनि ठा कयो त बाबा केरु कंहिं खैस न कंदो। मां जॾहिं बि हिन शख़्स खे ॾिसंदो हुयुमि त मां टारो कंदो हुयुमि त मथां को लफ़्ज़ ॾेई विझे। मां इज़त वारो ग़रीब मिसकिन माण्हू आहियां, मां हिन खां माना पासो कंदो हुयुमि। पर पोइ बि जिथे मूंखे ॾिसे गार ॾिए माना घटि वधि ॻाल्हाए। सुबुह ते मां भाॼी पियो वठां त हे पोयों डंडो खयूं भॼंदो आयो। हिन जीअं मूंखां पोयों डंडो आयो त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजी दिफ़ा जे करे हर को विढ़ंदो आहे। पोइ उहो ई डंडो खसे। पोइ मूं बि हिननि सां जहिड़ो कयो पर मां SSP दादू खे इहो गुज़ारिश थो कयां त हिननि जी बि मेडिकल कई वञे, मुंहिंजी बि मेडिकल कई वञे त नशई आइसर हे हिन जा मां आहियां। ऐं मोहम्मद रमज़ान जी सरपरस्ती में हिननि जो नशो हले थो पियो। खपाइनि बि था, पीअनि बि था, ॻोठ जा नलका चोरी हे था कनि, ॻोठ जूं मस्जिदनि जूं बेटियूं हे था चोरी कनि। बदनाम जेको आहे मूंखे बेगुनाह कयो थो वञे त बाबा इरफान नशई आहे, इरफान जेको आहे माना आइस खपाए थो। ऐं मूं साईं अॼु ॾींहुं त आइस ॾिठी त न आहे पर जिन्हनि जिन्हनि डीलरनि जा हे नाला खणे थो उन्हनि खे बि मूं ॿिन अखियुनि सां न आहे ॾिठो त इहो ज़मीर झुंझ केरु आहे, इहो ॿुघियो केरु आहे। इहो सरासर मुंहिंजे मथां इल्ज़ाम आहे। नाला बि पाण खणे थो, सुञाणे बि पाण, छोजो पीअंदड़ बि पाण। त हिनखे ख़बर हे नशो काॾों मिलंदो, किथां मिलंदो। त मुंहिंजे बारे में सॼे ॻोठ को तव्हां इन्वेस्टिगेशन कयो। जे सॼो ॻोठ खे पुछा कयो त हे छोकिरो छा नशो कंदो आहे। हे जेको आहे न माना मुंहिंजे दर ते डंडा कुआरियूं खयूं बीठा आहिनि। हे बेबुनियाद मुंहिंजे मथां इल्ज़ाम था लॻाइनि त हे छोकिरो हीअं आहे हूअं आहे, पंहिंजी माना बाहि था कढनि। छोजो मां हिननि सां इन ॻाल्हि ते नथा ठहूं त मां चवां थो तव्हां नशो करे हिते मुंहिंजे दर ते न बीहो, मुंहिंजे दर ते माना गार गंद न कयो। हे चवनि था कंहिं बि तरीक़े सां हिनखे प्रेशराइज़ करे हितां हिनखे लॾायूं ऐं हिन जे प्लाट ते असां कब्ज़ो कयूं। साईं हाणे मां प्लाट ते कब्ज़ो करण त न छॾींदोमान। हे केतिरा ई ॾाढा मुड़ुस हुजनि, कोर्ट कानून सभु कंहिंजे लाइ खुलियल आहिनि। मां SSP दादू खे गुज़ारिश थो कयां त मूंखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं कानूनी कार। ऐं सुभाणे मूंखे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार डॉक्टर मोहम्मद रमज़ान आहे। गौस बश्क वलद वाहिद बश्क जो पुटु आहे। ऐं हादी बश्क, इलाही बश्क डॉक्टर रमज़ान जा पुट आहिनि जेके माना जहिड़े जे हिसाब सां लठियूं कुआरियूं खयूं बीठा आहिनि। मां जहिड़े खे टारण जे चकर में आहे पर डॉक्टर रमज़ान जी सरपरस्ती में उहो हिननि खे चवे थो त बाबा तव्हां धक हणी कुझु बि मूंखे थियो त माना मोहम्मद रमज़ान डॉक्टर जेको आहे इहो ज़िम्मेवारु आहे ऐं हिन जा भाइट आहिनि ऐं पुट ज़िम्मेवार आहिनि।